हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो खलीलुल्लाह लक़ब हो, अल्लाह जो दोस्त, उनजे दिल में सिर्फ अल्लाह पाक जी मोहब्बत हुई, अल्लाह जे दीन जी मोहब्बत हुई, तबलीग सां मोहब्बत हुई। जॾहिं पुटड़ो ॼाओ, इहा हिकिड़ी फितरती शइ आहे जो औलाद सां मोहब्बत अल्लाह तबारक व तआला इम्तिहान वठण फरमायो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खां हुकुम कयंसि त इब्राहिम इन पंहिंजे घरवारीअ खे ऐं पंहिंजे खीर पीआ त बचे खे बैतुल्लाह वटि छॾी आ। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जे हुक्म खे लबैक चई करे सवारी तैयार करे, कुछ खाइण जो सामान, कुछ पीअण जो, सफ़र कंदे कंदे मक्कतुल मुकर्रम में पहुता। मलाइकनि जे रहबरीअ सां उहे निशान दसिया विया त काबतुल्लाह शरीफ हिते हुयो। हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे क़ौम जे मथां जॾहिं अज़ाब आयो, 6 महीना बरसात हुई, सैलाब हो, उन जे करे काबतुल्लाह शरीफ शहीद थी चुको हो। उन जाइ ते कखाणो घर ठाहे करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा हाजरा ऐं खीर पिया क बचे खे अल्लाह जे हुक्म सां उते घर ठाहे करे तरसाए करे पाण वापस थियनि था। अम्मा हाजरा आवाज चवण लगी, आवाज करण लगी, इब्राहिम हिते बयाबान इलाके जे अंदर असांखे तूं छॾी हलियो वञे थो। हिकु दफ़ो आवाज़ ॾिनई, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी आंगुर मुबारक मथे करे चयो त मां उन अल्लाह जे आसिरे ते छॾी वञा थो। अम्मा हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जवाब फरमायो, अल्लाह असांखे ई न छॾींदो, ज़ाया न कंदो, ज़रूर अल्लाह पाक असांजी मदद करण फरमाईंदो। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं थोरो अॻिते थियो, काबतुल्लाह शरीफ जे तरफ़ मुंहुं करे दुआ घुरण लॻो। अल्लाह जो पैगंबर आहे, खलील आहे, दोस्त आहे, ई नथो चवे त मां तव्हां सां हामी आहियां, नासिर आहियां, काई ॻणती न कयो। अल्लाह जो नबी आहे, अल्लाह जे तरफ़ इशारो करे थो त अल्लाह जी मदद करण वारो आहे, कोई भरजलो आहे। अल्लाह खे अर्ज़ करण लॻो। अल्लाह तबारक व तआला उन दुआ खे भी कुरान पाक जे अंदर ज़िक्र करण फरमायो। फरमाए, रब्बना इन्नी अस्कन्तु मिन ज़ुर्रिय्यती बिवादिन गैरि ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम। ये असांजा पालनहार बेशक मूं पंहिंजे कुछ औलाद हिन गैराबाद मैदान में तुझे इज्जत वारे घर वटि हिन लाइ रहाई आहे। रब्बना लियुक़ीमुस सलात फजअल अफ़ईदतम मिनन नास तहवी इलैहिम वरज़ुक़हुम मिनस समराति लअल्लहुम यशकुरून। ये असांजा पालनहार उहे निमाज़ क़ाइम कनि, पोइ किन माण्हुनि जे दिलनि खे उन्हनि ॾे लड़ंदड़ कर ऐं उन्हनि खे मेवनि मां रोज़ी ॾे त मन उहे शुक्र कनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम इहा दुआ घुरी करे वापस थियनि था।
अल्लाह के अर्ज कयूं रब्बना इन्नका तअलमु मा नुख्फी व मा नुअलिन। ये असांजा पालनहार जेकी असां लिकाए करियूं था ऐं जेको पधरो करियूं था तंहिंखे तूं ॼाणे थो। वमा यख्फा अलल्लाहि मिन शैइन फिल अर्दि वला फिस समाअ। अल्लाह का का भी शइ न की जमीन में न की आसमान में गुजी रहे थी, सब अल्लाह पाक के खबर है। अम्मा हाजरा इन जाय ते बंदगी कंदी रही, पानी जेका खली हुई उहा भी खबी वई, खाइण जी शइ जेका हुई खारक वग़ैरह उहा भी खबी वई। बचे जे उन जे परेशानी में तड़प में पानी जे तलाश में अम्मा हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा ड्रोड़े थी। सफ़ा ऐं मरवे खां उमिरे कंदड़ हाजी सगोरा ॾिसी आया आहिनि उहे जॻहूं। अल्लाह पाक हर मुसलमान के ये ज़ियारत नसीब करण फरमाए। हिन वक्त त एसियूं हलन थियूं, पखा हलन था, हेठा फर्श लगा पिया आहिनि, शाम आहे, पर वो वक्त हो जो सिर्फ आसमान मथा हो, जबल हा, काई बनावट न हुई। उन वक्त में अम्मा हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा पानी जे तलाश में पंहिंजे बच्चे जे कुञ के विसाइण जे लाइ परेशान हाल में जेके चक्कर लगाया अल्लाह पाक के एॾा वणी विया जो कुरान पाक में फरमाई सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाह। बेशक सफ़ा ऐं मरवो इहो अल्लाह पाक जे निशाननि मां हिकिड़ियूं निशानियूं आहिनि। अम्मा हाजरा जॾहिं 7 चक्कर पूरा कया, हिक पासे खां 4 ॿिए खां 3, अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम के मोकिलण फरमायो। उहो अचे मुखातिब थियो त तूं केरु आहीं? अम्मा हाजरा जवाब में फरमायो मां हज़रत इब्राहिम जो नंगो आहियां, उनजी घरवारी आहियां। तोखे हिते कंहिंजे आसरे ते छॾे वियो आहे? अल्लाह पाक जे आसरे ते छॾे वियो आहे। कुछ सवाल जवाब कयईं, अम्मा हाजरा उनके जवाब ॾिनो। अम्मा हाजरा पंहिंजे बचे वटि आई, हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम जाते हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम खोड़ियूं हणी रहियो हो, जी नंढो ॿार रोंदो आहे। अल्लाह जे हुक्म सां हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम उन जाइ ते कर हुयूं। अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां उन जाइ तां पानी वहण लॻो। अम्मा हाजरा पंहिंजे बच्चे के पानी पीआरियो, पाण पीतईं, खली भरियईं, पाणीअ खे बनोड़ो ॾे पई, उनखे चई ज़मज़म बीह बीह, तो वो पानी बीहजी वियो। अल्लाह जे हुक्म सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अम्मा हाजरा ते अल्लाह पाक रहम करण फरमाए, जेकॾहिं पाणीअ खे न रोके हा तो यो पानी रुई जमीन में फिरी अचे हा, पर अल्लाह पाक जी इन में हिकमत हुई जो इन पाक मुक़द्दस पानी के इन जाइ ते बदल फरमाया। इन पानी की एडी बरकत जो उन ॾींहं खां वठी करे ये माण्हू पीअंदा रहनि था, हाजी सगोरा खणी अचनि था, कॾहिं बि उन में खोट न आई आहे। काफ़िला तिजारती ईंदा वेंदा हा, वो ॾिठऊं त पखे जी वसम आहे, जेको पाणीअ जो बंदोबस्त हिते आहे। जुरम कबीले जा कुछ काफ़िला आया अम्मा हाजरा वटि, चयूं असां पानी भरींदासीं। चे पानी भले भरियो पियो, ऐं वरी अर्ज़ करण लॻा त जेकर असांखे इजाज़त मिले त असां हिते वेहूं, रहाश इख्तियार कयूं। अम्मा हाजरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जवाब में फरमायो त रहाश तव्हां भले कयो,
बाक़ी तव्हांजो पाणीअ ते कब्ज़ो न रहंदो। पाणी फी सबीलिल्लाह हूंदो, जेके मुसाफ़िर ईंदा वेंदा पीअंदा खणंदा, काई इन में रोक न थींदी। हुननि इन शर्त खे क़बूल करे राश इख्तियार कई। होरियां होरियां मके पाक जी आबादी वधंदी वई। रिवायतनि जे अंदरि अचे थो जॾहिं हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी उमिरि 7 सालनि खां 13 सालनि जे विच ते थी, मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ख्वाब लॻो। पहिरियों इम्तिहान इहो आयो त खीर पीआ कबार खे ऐं पंहिंजे घर वारीअ खे बयाबान इलाइक़े जे अंदरि रहा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम देर न कई, अल्लाह जे हुक्म जी तकमील कंदे उनखे उते छॾियो, राश इख्तियार कई। वरी जॾहिं डुकण जहिड़ो थिए तो क़ुर पाक में आहे फलम्मा बलग माअहु साय, जॾहिं उहो डुकण जहिड़ो थियो अल्लाह पाक जो ॿियो ध्यान मथां अची वियो। ख्वाब जे अंदरि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम ॾिसे थो त मां पंहिंजे पुट खे ॼण त ज़बह करे रहियो आहियां। उहे ख्वाब जो ताबीर हिकु ॾींहुं बि लॻाए, ॿिए ॾींहुं, टे ॾींहं हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम सां पंहिंजे ख्वाब जो तज़किरो कयई त मां हीअं ख्वाब लॻो आहे। पहिरीं दुआ घुरियल हुई रब हबली मिनस सालिहीन, रब सालिह फरमा बरदार औलाद अता करण फरमाए। उन मुरादनि खे पूरी करण जे लाइ हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़ो ई जवाब अता करण फरमायो। अल्लाह तबारक व तआला खे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जा लफ़्ज़ बि अहिड़ा वणी विया, उन्हनि खे बि क़ुर पाक जे अंदरि ज़िक्र करणु फरमायाई। ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जो जवाब जेको पंहिंजे वाल साहब खे ॾिनई, उहे बि लफ़्ज़ अल्लाह पाक खे वणी विया, जो अल्लाह पाक क़ुर पाक जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां नाज़िल करे क़यामत ताईं उम्मत मुस्लिमा खे इन जी तिलावत करण, इन में गौर फिक्र करण जी अल्लाह पाक सआदत नसीब करण फरमाए। उलमा किराम लिखियो आहे त हाणे जेकॾहिं कोई माण्हू अहिड़ो ख्वाब लहे जो पंहिंजे प्यारे औलाद या नसब मां फलाणे खे ज़बह करे रहियो आहियां, त पोइ इन ख्वाब खे पूरो न कबो। नबीअ जो ख्वाब बि वही हूंदो आहे, तंहिंजे करे उहो नबी हो, उनखे जेको ख्वाब आयो अल्लाह पाक जे तरफ़ खां आज़माइश हुई। उन आज़माइश में ॿई कामयाब थिया। अल्लाह तबारक व तआला फरमायो जॾहिं फलम्मा बलग माअहु साय, जॾहिं पहुतो डुकण खे, क़ाल या बुनय्य इन्नी अरा फिल मनाम अन्नी अज़बहुक फंज़ुर माज़ा तरा। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइण लॻो, ए पुटड़ा, बेशक मां निंड में ॾिसां थो त तोखे ज़बह करे रहियो आहियां, पोइ हाणे तूं ॾिस तुंहिंजो छा रायो आहे। कंहिं रिवायत जे अंदरि अचे थो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम उठ क़ुर्बान कया। पोइ पहिरियों दुस्तूर इहो हूंदो हो त हुनजी ख़ैरात तॾहिं क़बूल आहे जॾहिं आसमान खां बाहि अचे, त पोइ हुनजी ख़ैरात क़बूल आहे। बहरहाल उठ क़बूल न पया। पोइ चई त ख्वाब इहो ई आहे त प्यारे में प्यारी शइ जेका आहे त पुट आहे। हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जवाब में अर्ज़ कयो, या अबति फ़अल मा तुमर,
सतजदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। ए अबा करे दे तू कर तो जेको तोखे हुकुम कयो वयो आहे। फफ़अल मा तुमर सतजदुनी इंशाअल्लाहु मिनस साबिरीन। सिगो तू मूंखे लहंदे सब्र कंदड़नि मां। अल्लाह घुरियो त मां सब्र कंदुमि, जेको तोखे हुकुम कयो वयो आहे तू पूरो कर। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम शुरीअ खे तिखो करण फरमाए थो। हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम अर्ज़ कयो त बाबा पहिरियां पंहिंजे अखियुनि मुबारकनि ते पटी ॿधण फरमायो, मतां शफ़क़त थी वञे। पीउ जी पंहिंजे औलाद सां मोहबत हूंदी आहे, मत तव्हां मोहबत जे करे इन अमल खां सुस्ताइप कयो, उहा तव्हांखे मोहबत दिल जे अंदरि वेहिजी वञे। तंहिंजे करे तव्हां पंहिंजे अखियुनि मुबारकनि ते पटी ॿधो, छुरीअ खे तिखो कयो ऐं मूंखे काबू करे ॿधो त मथां मां लुछां, मुंहिंजी रत अव्हांजे कपिड़नि खे लॻी वञे। इहो अमल करे हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम छुरीअ खे तिखो करे पश्चिम बकमाल खां वधीक हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिस्म मुबारक, खल मुबारक, उन ते छुरी वहाइण शुरू करे थो। अल्लाह पाक जो हुकुम छुरीअ खे अची वञे थो। छुरीअ जो तोखे वढण वारो कमु न आहे करणो। अल्लाह पाक जो हुकुम हर शइ जे मथां हलंदो आहे, बाहि जे मथां, पाणीअ जे मथां। अल्लाह जो जॾहिं हुकुम थींदो त उहा शइ उते रुकिजी वेंदी। बाहि खे हुकुम थियो, बाहि साड़ण वारो कमु न कयो। हज़रत मूसा हुन जो लश्कर पाणीअ मां पार थी वियो। पाणीअ खे हुकुम थियो त पुल बणिजी वञ। जॾहिं फिरौन आयो, हुन जो लश्कर आयो, पाणीअ खे साॻियो ई हुकुम थियो। फिरौन हुन जे लश्कर खे ॿोड़ियईं। अहिड़े नमूने सां छुरीअ खे हुकुम थियो त हाणे तोखे वढण वारो कमु न आहे करणो। जॾहिं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम पत्थर खे हणे पियो त पत्थर ॿ टुकर थी वञे पियो, पर इंसान जो जिस्म नरम, नबीअ जो अञा नरम। उन ते जॾहिं छुरी वहाए पियो त छुरी वहण खां, कटण खां जवाब ॾे पई। अल्लाह तबारक व तआला इन मनाज़र खे, इन मामले खे ॾिसण फरमायो। मलाइका ॾिसी रहिया हुआ। मलाइका अर्ज़ करण लॻा, हे रब, हू तुंहिंजो खलील आहे, तो हुन जो प्यारो पुट आहे। अल्लाह तबारक व तआला हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे हुकुम करण फरमायो, हे जिब्राइल, जन्नत मां दुंबो काहे वञ। हज़रत इस्माइल जी जॻह ते इन दुंबे खे लेटाए ऐं इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे परे कर। जॾहिं उन जाइ ते दुंबो अची वियो, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम छुरीअ खे तिखो करे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चई करे छुरीअ खे वहायो त उहा छुरी कमु कयो, दुंबो ज़बह थी वियो। जॾहिं अखियुनि तां पटड़ी खोलियईं, ॾिठईं त इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम सही सालिम आहे। उन जाइ ते दुंबो ज़बह थी वियो आहे। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे अंदरि फरमायो, फलम्मा असलमा वतल्लहु लिलजबीन वनादैनाहु अन या इब्राहीम क़द सद्दक़्ता रुया इन्ना कज़ालिक नज्ज़िल मुहसिनीन। जॾहिं ॿई फर्मा बरदार थिया, हज़रत इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम खे क्यारी भरे लेटायईं, छुरीअ खे वहायईं। अल्लाह तो फरमाए, फलम्मा असलमा वतल्लहु लिलजबीन, ॿई फर्मा बरदार थी करे इन अमल में शुरू थी विया। अल्लाह तबारक व तआला फरमायो, क़द सद्दक़्ता रुया, तहक़ीक़ तो इब्राहिम पंहिंजे ख्वाब खे सचो कयो। अहिड़ीअ तरह असां नेकोकारनि खे बदिलो ॾींदा आहियूं।
हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आहे। पुट बची वञे थो, दुंबो ज़बह थी वञे थो, पटीअ खोलण खां बाद में ख़बर पवे थी त पुट बची वियो आहे, उन जाइ ते दुंबो ज़बह थी वियो आहे। त इल्म ग़ैब जो सिर्फ़ अल्लाह पाक जे ज़ात खे आहे। इन मां मालूम थियो त हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम खे बि ग़ैब जो इल्म न हो। दिल जे अंदर अफ़सोस करण लॻो। अल्लाह तबारक व तआला उन गम अफ़सोस खे दूर करण जे लाइ फरमायई, ए इब्राहिम तो तहक़ीक़ पंहिंजे ख्वाब खे सचो कयो। अहिड़ी तरह सां बदिलो ॾींदा आहियूं नेकोकारनि खे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबा किराम अर्ज़ कयो, या रसूलल्लाह, ही उज़यूं शादियूं आहिनि। पाण फरमायो, सुन्नत अबीकुम इब्राहिम, ही ॾाढे इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत आहे, तरीक़ो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां बिन ज़बैल कहन जे औलाद मां आहियां। अल्लाह पाक एहसान करणु फरमायो, जेकर अल्लाह जो हुकुम इहो ई जारी हुजे हा त पंहिंजे औलाद मां हिक खे ज़बह कयो त मोमिन मुस्लिमान इन हुकुम जी तामील कंदा अचनि हा। पर अल्लाह पाक एहसान करणु फरमायो जो इन जाइ ते दुंबो जानवर आयो त हाणे जानवर ज़बह करणो आहे, कुर्बानी करणो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उज़ई वारे जानवर में जेतिरा वार आहिनि एतिरियूं उज़ई कंदड़ खे नेकियूं मिलंदियूं, एतिरा दर्जा बुलंद थींदा। उज़ई वारे जानवर जी हर शइ आमाल नामे में तोरी वेंदी, सिंग, हॾो वग़ैरह, खुर वग़ैरह। इन ॾींहं ते अल्लाह पाक वटि वधीक महबूब अमल कुर्बानी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां बिन ज़बैल कयलनि जे औलाद मां आहियां। ख्वाजा अब्दुल मुतल्लब साहब चीफ सरदार हो। उन काबतुल्लाह शरीफ में दुआ घुरी गिलाफ खे पकड़े करे, रब साईं तूं मूंखे 10 पुट अता करण फरमा त मां हिकिड़ो पुट तुंहिंजे नाले ते कुर्बान कंदुमि। अल्लाह जी कुदरत 10 पुट ख्वाजा अब्दुल मुतल्लब साहब खे थिया, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो हो। उन्हनि में 10 पुटनि में सुहिणो हज़रत अब्दुल्लाह हो, जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वालिद साहब कुणा विधऊं कुणो हज़रत अब्दुल्लाह जो निकिरे पियो ऐं प्यारो बि हो, समूरनि मां सुहिणो बि हो। उन वक़्त जे ॼाणण वारनि सां मशवरो कई त हाणे छा करणु घुरिजे। पोइ हुननि चयो त तव्हां उठ कुर्बानी कयो इन जे बदिले में। पोइ मुख़्तलिफ़ उठ ज़बह करे मैदान ते रखंदा विया, बाहि कोन आई। जॾहिं 100 उठ पूरा थिया त आसमान खां बाहि आई, उनखे साड़े वई। इहो उन जो बदिलो थी वियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह पाक ॾाढे इस्माइल अलैहिस्सलातु वस्सलाम जी भी हिफ़ाज़त करणु फरमाई ऐं मुंहिंजे वालिद साहब हज़रत अब्दुल्लाह जी भी हिफ़ाज़त करणु फरमाई। फरमायो त मां बिन ज़बैल कयलनि जे औलाद मां आहियां। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असां समूरनि मुस्लमाननि खे हर नेकीअ जे कम में अॻिते वधण जी रब साईं तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं ही जेके हालात अॼुकल्ह गुज़री रहिया आहिनि, हर जाइ ते मुस्लमान परेशान आहे, मुस्लमान खे ईज़ायो वञे थो। इन जो सबब इहो आहे, कुरान पाक जे अंदर अल्लाह पाक फरमायो, ज़हरल फसाद फिल बर्रि वल बहर बिमा कसबत अयदीन नास लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू लअल्लहुम यरजिऊन। ज़ाहिर फसाद ज़ाहिर थी चुको आहे दरियाहनि में, खुशकिन में। अल्लाह पाक फरमाए तो बिमा कसबत अयदीन नास, इहो माण्हुनि जे कए जो सबब आहे। लियुज़ीक़हुम बअदल्लज़ी अमिलू, इन अमलनि जो बदिलो तव्हांखे चखायूं था। मन न मन तव्हां मोटो, अल्लाह जे तरफ़ रुजू थियो। तंहिंजे करे असां इस्तिग़फ़ार घणो कयूं, पंहिंजे ज़िंदगी में तब्दीली आणियूं, अल्लाह जो ख़ौफ़ दिल जे अंदर धारियूं। अल्लाह पाक जो जॾहिं ख़ौफ़ दिल जे अंदर ईंदो, पोइ इंसान खां गुनाह न थींदो, नेकीअ जी तौफ़ीक़ मिलंदी वेंदी।
ऐं मस्जिदुनि सां मोहबत रखूं, अल्लाह वारनि सां तालुक़ जोड़ियूं, ज़िक्र जी पाबंदी कयूं, दुरूद शरीफ़ कसरत सां पढ़ूं। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मुंहिंजे मथां दुरूद शरीफ़ पढ़ंदो आहे, मुंहिंजो उम्मती, मलाइका मूं ताईं उहो पहुचाईंदा आहिनि। ऐं जेको मुंहिंजे मथां हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़े थो, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां 10 रहमतूं नाज़िल करणु फरमाए थो। अल्लाह जी रहमत त हिकिड़ी काफ़ी आहे, पर दुरूद शरीफ़ जे पढ़ण जी एतिरी फज़ीलत आहे जो अल्लाह तबारक व तआला हिकिड़े दुरूद शरीफ़ पढ़ण जे करे 10 रहमतूं नाज़िल करणु फरमाए थो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको दुरूद शरीफ़ घणो पढ़ंदो, क़यामत जे ॾींहुं मुंहिंजे ओतिरो वेझो हूंदो। दुआ आहे अल्लाह पाक मूंखे तव्हांखे जमी मुसलमाननि खे हर भले कम करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। व आखिरु दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह अकबर। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। या अल्लाह या रहमान या रहीम या हय्य या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। या इलाहुल आलमीन, बीमारनि खे कामिल शफ़ा अता फरमा, कर्ज़दारनि जे कर्ज़ में आसानी करणु फरमा। या अल्लाह जेके परेशान हाल आहिनि, परेशानी खे दूर करणु फरमा। या अल्लाह फ़लस्तीन वारनि जे मथां जेको ज़ुल्म थी रहियो आहे, अल्लाह साईं उन्हनि जी गैबी मदद करणु फरमा। या अल्लाह जाते भी मुसलमान आहिनि, उनजी इज़्ज़त आबरू जान मालनि जी हिफ़ाज़त फरमा। या अल्लाह जेके भी असांजे इलाइक़े में जहिड़ा आहिनि, फ़साद आहिनि, नफ़रतूं आहिनि, या अल्लाह उन नफ़रतुनि खे ख़तमु करणु फरमा। जहिड़नि खे सुलह में तब्दील करणु फरमा। पूरे इलाइक़े जे मथां रहम ऐं करम करणु फरमा। ईमान, अमल, सालिह, रिज़्क़ हलाल में बरकत अता फरमा। रब्बना इग़फिर लना व लिइख़्वानिना अल्लज़ीना सबक़ूना बिल ईमान वला तजअल फ़ी क़ुलूबिना ग़िल्लन लिल्लज़ीना आमनू रब्बना इन्नका रऊफ़ुर रहीम। या हय्य या क़य्यूम बिरहमतिका नस्तगीस। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। आमीन बिरहमतिका या